हाँ वाह देर नहीं हथो लाइन दो बा हथो लाइन दो आए गिराक जो टाइम लियो आ ओ सामो दे आओ बैठा दे कड़ी दे बा संपूर्ण कर दे अस्सलाम वालेकुम हेलो के भाई शुक्र है आज खुशबू अचे थी संबोसन जी सही हल अॼु इसमें संबोसा त खाराए मां खरे यार हूं पाड़े जो कम हाणे खाराए न मां रुपयो ई नथी मां कानो खरायां तोखे बीमार हुई मां खे सोचो हूंदो आहे कंहिं ॾींहं त 20-30 खणो मां न खराईंदो मां खराए न त बोल दाणो घणे ॾे थो दाणो 30 रुपए ॾींदी 20 रुपए ॾींदी खुशबू सही अहिड़ी थी अचे हा दिलि चए थी ॿ टे खावां पर हाणे सुञाई लॻी पई आहे त छा कयूं हाणे सुञाई भला सुञो कयो थी न बा ॻाल्हि ॿुध थोरो साथ ॾे तूं हा तोखे बि संबोसो खारायां मां बि खाईंदुमि आओ हेॾे आ। सही आहे सही है तूं थोरो चुप करे हा हा कंदो वेजाए सही है बाक़ी संबोसन वारो ॼाणे मां ॼाणियां सही है तोखे खाराईंदुमि वाइदो आहे अच्छा चलिया आचार्य के मत अगर हथो लाइन दो शाम में हां वाह अरे कटे दो ना उस्ताद घुमा जल्दी कर शाम में टाइम मत कर कटे हट बा कटे हट गिराक बैठा इंतजार करना मत कर अस्सलाम वालेकुम वाह सलाम साईं हाल बाबा खैर साईं दुआ साईं बिस्मिल्लाह खैर बाबा कॾहिं वड़ी दुकान खोले थो साईं तकरीबन असा के हफ्तो थींदो यार मसलो यो असां ॿई हो मास्टर जी जी परी घिटी में प्राइवेट असां स्कूल खोलियो आहे जी जी ठीकु आहे सो असां वटि तकरीबन 150 ॿार पढ़ंदो आहे रोज़ाना जी जी असांखे मतिलबु संबोसो 150 रोज़ संबोसो खपे असां जी जी ॿारनि जे लाइ जी पर संबोसो असांखे सुठो ॾियो ज़ाइकेदार हुजे जी जी स्कूल जो कमु आहे ईअं सम्झो माना 2-3 साल तूं एग्री कंदा इंशाल्लाह असां बि तव्हां निभाईंदा पर शंभू जबरदस्त आहे सफ़ा वीआईपी कारीगर चङो थी कारीगर माशाल्लाह हीरो आहे असांजो हाँ हां अदा हेॾे मास्टर साहब वाला मिले रे जी वाह शंभू सिंह ऑर्डर तो फ्री आहे जान सरा छॾ तई के हली अदा हेॾे तई सवार वाह हाज़िर ॿियो खैर उस्ताद अर्ज़ वे न बात वे उस्ताद अर्ज़ इहो आहे जी वाह असांजो पोई घिटी में स्कूल हां प्राइवेट स्कूल आहे हाणे असां वटि पढ़ंदो आहे हुते 150 ॿार अच्छा असां चऊं था त माना 150 संबोसो असांखे रोज़ानो ॾे पर माना शइ सुठी ॾे जीअं सभु ऑफिसरनि जा ॿार आहिनि अच्छा पढ़ियल लिखियल ॿार आहिनि सभु ज़ाइको बि गरम मसाला तेज़ बि न हुजनि विचोलो कमु हुजे 150 संबोसो रोज़ानो खणंदा त रिआयत बि करे संबोसा बि असांखे टाइम ते ॾियणा थी तक़रीबन माना मोकल 12 कंदा आहियूं न पाण 12 मतिलबु 11-11:30 ते असांखे संबोसा मिली वञे 11-11:30 न हा को मसलो न मिली वेंदो बाक़ी रही ॻाल्हि संबोसन जी टेस्टी जी जी तो वो मां तव्हांखे टेस्ट करायां थो न न असांखे खाइण जी ज़रूरत न आहे तव्हां ते यकीन आहे सही अहिड़ी न ॻाल्हि साईं वेहो हुन अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे न बाबा महिमान हो असांजा अच्छा हा हा तव्हां वेहो ॻाल्हि ॿुधो अकुल मो कमो वटि धंधो कबो आहे कंहिं अटकल सां कबो आहे छा सम्झी हाणे हिननि खे 2 संबोसा हे काॾे वियो 2 संबोसा 2 संबोसा ॾेसि 2 संबोसा ॾियांसि हा 2 संबोसा ॾियनि 2 पकोड़ा विझी ॾियनि हा हिम्मत कर इहे ईअं सम्झ तुंहिंजा सजाया आहिनि अजाया न आहिनि इहा ख़बर थी 150 संबोसे जी रक़म घणी थींदी खटाण चटणी बटणी विझी ॾियसि टेस्टी करे ॾियसि किथे स्कूल खोलियो अथऊं हे हिते पोई घिटी में आहे इहो प्राइवेट स्कूल आहे तुंहिंजो कहिड़ो कमु कहिड़ो विझी ॾियनि हा इहा थोरी विझी ॾियनि न टेस्टी हुजेनि डेली खणंदो न उस्ताद न भईंदो ईअं हाणे कीअं हिम्मत के गिराक न हथ छॾाईंदा हलो अचे साईं हिते रखो सही सही अजाई तव्हां तकलीफ़ कई सही न अहिड़ी का ॻाल्हि न आहे तकलीफ़ जी का ॻाल्हि ई न आहे अच्छा हा हा खाओ पीओ संबोसो घणे दाणो ॾियो था हे 30 रुपया न सही स्कूल जा ॿार न साईं ईअं हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न हे खाई ॾिसो न हिन में तव्हांखे साबित छोला बि मिलंदा साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न हा हा तव्हां थोरो संबोसो नंढो कयो 20 रुपए दाणो कयो अके जा नंढा ॿार आहिनि सम्झंदा कयो अच्छा हा भले थोरो नंढो कयो मसालो थोरो घटि कयो माना स्कूल जे हिसाब सां तव्हांखे भले नंढो कयूं हा असांखे एतिरा माना 20 रुपए तव्हांखे ॾियूं जीअं तव्हांजी बि रोज़ी थिए या उहो तव्हांजो मसलो हाणे तव्हां कमाई कयो या शागिर्दनि खे ईअं 20 जो 20 में ॾियो उहो तव्हांजो मसलो आहे 20 रुपए कयो साईं अब हेॾे त
हे चए तो भले नंढो थोरो संबोसो ॾियो असांखे 20 में ॾियो असांखे चए असां कटे वेंदासीं 28 रुपया अधु कटे वेंदासीं सही आ वो हाँ हां सही आ तूं छॾे अटकल करे फासा अरे असां सिंधियुनि खे पहिरियों खाराए पोइ जीअं तोखे वणे उहे को हलो सही आ तो के समझ मचे तो जान हा हा टेंशन न कर माशाल्लाह साईं संबोसे में टेस्ट वॾी आहे हा वॾी टेस्ट न आहे न माशाल्लाह माशाल्लाह साईं ज़बरदस्त साईं मां मञियुमि तोखे यकीन अच्छा हाणे इंशाल्लाह सूमर खां वठी असांजो स्कूल स्टार्ट आहे सही सही माना सूमर खां वठी 11 बजे असांखे रोज़ानो 150 संबोसो ॾींदे 20 रुपए संबोसो 20 रुपया संबोसो हा। उहो तव्हांखे 20 रुपया मिलंदो पर हाणे ईअं तव्हां काॾे वञो था असां शाम जो टाइम कयो निकितासीं चयो यार संबोसो अच्छा माना शाम जो वाक कंदा हो जी ईअं जी मेरे जी जी पोइ वियो न चांहि पियो न न मांजी सही चांहि भाई हेॾे ॾिसो वियो चांहि कुकड़ खाराए सिंधी मखण खाराए माना चांहि न पीआए त कुझु न कयो वियो चांहि पियो साईं हाणे साईं वियो वियो 2 मिंट पानी थधो ॾियां भला हा हा 2 मिंट वियो वियो टिशू आहे साईं साईं टिशू आया साईं हे टिशू साईं हे टिशू उस्ताद अचे साईं हे टिशू हे अञा खाए थो हाली रखे थो ॾिठो ई हा चुप करे वेही रहो संबोसा बि खाधासीं चांहि बि पीऊं था असांखे कहिड़ो स्कूल आहे गॾा गाॾो ई घर में कोन्हे हे वरी असां पोइ कमाईंदा कमाईंदा पर हे हाली ख़ुशि थींदा हाली तो कारणो न इहो मिस्त्री नारो कारीगर इहो बोल ॾेसि थो सिंधी माण्हू खे खाराईंदे हीअं कंदे हूअं कंदे आख़िर में इहो सेठ ई हिनखे मोचड़ा हणंदो चांहि पी करे पोइ हा ईअं तकड़ में वञे पिया माशाल्लाह चांहि बि हितो जी पींदो न ईअं सम्झो तव्हांजी दिलि ठरी पवंदी माना रोज़ शाम जो ईअं वाक कंदा कंदा हिते ईंदव न चांहि लाज़मी पींदव हे साईं कहिड़े नाले सां होटल तां आयो भाई हे साईं अल हुसैनी होटल अल हुसैनी होटल शानवाज भट्टी अल हुसैनी होटल शाहनवाज शाहनवाज भट्टी न साईं चांहि पकोड़ा त संबोसा त भला हाणे चांहि पी ॾिसूं हा चांहि पी ॾिसो वाह वाह हा वाह वाह साईं नूरवाज आईंदा आहिनि नालो ॿुधी करे शानवाज भट्टी अल हुसैनी होटल कहिड़ो आहे बिल्कुलु बिल्कुलु साईं चांहि वाकई अहिड़ी आहे साईं पी वठ जल्दी मालिक वरी सुञाणे न वञणी पकोड़े संबोसा बि थी विया चांहि बि थी वई पढ़ियल आहे वो तो छा पावां हिननि खे ख़बर आहे असां वॾा पढ़ियल लिखियल तूं हेड मास्तर आहे मां मास्तर आहियां हे पढ़ियल आहे हे रोज़ हिन जो 150 संबोसो असांजा शागिर्द खाईंदा न हे बोल ॾेई हिन खे चरियो कयोसीं पादर ते नारो हिकु कारीगर खाईंदो कारणो जेको डील थो करे असां सां साईं कीअं लॻी चांहि ज़बरदस्त ठीकु आहे साईं बसि सूमर वारे ॾींहुं हा बसि नंढड़ो ईंदो असांजो 9 माना बजे 9 बजे 9 बजे तव्हांखे ऑर्डर ॾेई वेंदो हा बसि 11:30 बजे 150 संबोड़ो पैक करे कार्टून में विझी ऑफिस में जीअं जमा कराईंदो हा बसि असां हुते तव्हांखे पैसा ॾींदासीं शागिर्दनि खां असां पैसा पाण वठंदासीं ठीकु आहे साईं ठीकु ठीकु आहे आहे महिरबानी साईं साईं वॾी महिरबानी लख थोरा उस्ताद ठीकु आहे बिस्मिल्लाह साईं हलो हलो गिराक पक्का आहिनि या ईअं बोल ॾेई चांहि मांजी सर्विस अच्छी ॾाढी मां ईअं उस ते न कई आहे हा ऐं रत साड़ी आहे त इहा माना मां दिमाग़ में हिकु ॻाल्हि विहाई आहे त परे को माण्हू खे सुञाणींदो आहे त हे कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे माना परे को सुञाण यार मसलो इहो आहे हा स्कूल में नंढड़ियूं बि पढ़ंदियूं हा तक़रीबन 20-30 नंढड़ियूं छोकिरियूं बि आहिनि सो मैडम जेको आहे सो उते स्कूल में हूंदी आहे अच्छा मां चवां थो असां त टेस्ट कयोसीं हा मैडम जे लाइ ॿधण ॾियां जी उहा बि टेस्ट करे आहे त जीअं असांखे टेंशन ख़तम थी वञे माना उहे बि 35-40 वधंदा वधंदा उहे अलॻि अथनि माना उहे अलॻि थींदा माना 185 माना ईअं 200 संबोधो खपो माना उनजे लाइ टेस्टी तारे फोन कयईं हा रस्ते में सेठ जी वाह बा पार्सल करे ॾे पनी में पार्सल विझां तू ॾे त सही आहे बा पार्सल छा ॾियां? समोसा समोसा ब पार्सल है पनी में माशाल्लाह भाई संबोसा यकीन कयो असां भी पूरो शहर में खाऊं था संबोसा हा पर हिते जेका टेस्टी आहे बस दंक आहे इहा ई त ॻाल्हि आहे न वाह वाह शइ सुठी हलाए त असांजे शहर में खाइण वारा पिया आहिनि छोकिरा अचे सही ठीक आहे साईं हा अल्लाह ख़ैर करे सूमर वारे ॾींहुं साईं 11 बजे हा सूमर वारे ॾींहुं दिलि जाए कर बस मां उहे कलाक बाद देर ईंदो आहे पोइ उहे मां सवेर ईंदुमि मनी कीअं ठगी कई थे संबोसा भी खाधासीं चांहि भी पीतीसीं ॿ दाणा मैडम जे लाइ पार्सल भी करायासीं यार मां पंहिंजे नंढनि खे 2 दाणा ॾींदो मनी खाई दुआ कंदा हिकिड़ो मांखे ॾे न ॿ छो तूं खणंदे सॼी प्लानिंग मुंहिंजी गेम सॼी मुंहिंजी मुफ़्त में खारायो मां तोखे संबोसो पकोड़ा चांहि अञा हितो बि हिसो ॾियां मुफ़्त में खाधासीं ॿई गॾु खाधासीं न पोइ तूं न खाधा खाधासीं ॿई गॾु न हाणे ॿ वता आहिनि हिकु तूं खणे हिकु मांखे न त वञी करे उस्ताद खे ॿुधाईंदोमांइ हुनखे हा सो तूं ॿुधायो नी कि वञी पकोड़ो नारे खे मूंखे बंदूक हणंदो
वेंदे त तूं अञा तोखे मोचड़ा हणंदी चवंदे त ठग मां वञा हा वञ ॿुधाए हल वञा ॿुधायां हेॾे महल वारी सॼी वरी वांदो रुले पियो गॾु खणी वियो मां संबोधो कराए मां चांहि पीआई मां हाणे वरी मौत पर आहे हिनखे ॿुधाईंदो पकड़ो नारे खे असांजी त ॾियारी ठही वई हे ॼाणे हिनजो कमु ॼाणे ईअं कबी अथव ठगी सुञा आहियूं पर खाईंदा पींदा टाइट सत ॻाल्हि ॿुध हा जेको मसां गॾु उस्ताद आयो मास्टर जेको थुलो हा उन लाइ ॾिज न ॻाल्हि ॿुधो ठग थी हिकु क़िस्म जो ठग हा ईअं हा वो ठग थी मांखे जेको चुप करे वञाए मां हलाए थो मास्टर थी करे हा हुनखो संबोधा बि खाईंदासीं चांहि बि पींदासीं सम्झी न हाँ। हे ठग थी मां उन आसरे न लॻजांइ हा हा सही आहे ये नामूनेबाज़ी छाजी आहे तुंहिंजी कंहिंजी हे मास्टर है नी हे स्कूल खोलियो अथऊं हे काथे स्कूल खोलियो अथऊं अथनि न स्कूल अथनि न काथे स्कूल अथनि धूड़ विझी आई मुंहं में खाइण आहे ॾिसे न पियो मुंहं में त मास्टर आहिनि अलाए जाने धो अलाए ये छा। छापर लगा पिया थुला कपड़ा वपड़ा टाइट ने चे मास्टर हूं ख़ुशामद वॾी कनि चांहियूं पीआइनि संबोसा खाराइनि ये मैं तुझी गिराकी जे लाए न पो मासा एडो गरम छो तो थी गालाए खैर तो होशियारी सां ॾे न माण्हू सुञाणे न मास्टर हुया हे ठॻिया हुया अब माके कड़ी खबर को नेड़ ते लिखल न चाहे ठग ने जा मास्टर ने तो मलिया ऐं ॿियो कमु न कयां हाणे तुंहिंजी ॾियारी मूं कटींदुमि पैसा इहे केड़ा हे जेके खाराइनि हिनखे घणा खाई घणे जा 300 रुपया माल खाई आहे खैर अञा नो चए दंदो थो, कम तो ना भाई न धंधो आहे अञा ईअं हलंदो चए धंधो। थो त ॾियारी वधाए त मलिया ऐं मुंहं ते हाणे मज़ूरी वरजांइ शाम जो तूं त ख़बर पवंदी तुंहिंजी कमु कर जांच रहे हाणे आ बा अचा दो घणो धंधो कंदो आहे माण्हुनि खे ख़ैरात कयूं खाराई वेठो आहे हिते